अहिड़नि वाक्यनि पुठियां पसे परदा सिंध हुकूमत असांखे नज़र अचे थी। जन धारियनि माण्हुनि खे एॾो जेको आहे सो गुरूर करायो आहे, उन्हनि खे कानूनूं ठाराए ॾिनियूं। असां चऊं था त सिंधी माण्हू का क़ौमी गैरत कनि ऐं क़ौमी गैरत करे सिंध जे कुझु वज़ीरनि ऐं पीपल्स पार्टीअ जे कमान सां उहा हालत कनि जहिड़ी उते मच्छर कॉलोनी में सिंधी में छोकिरनि सां थी आहे। इंसान जो क़त्ल, पूरी इंसानियत जो क़त्ल, सो ही पूरी इंसानियत जो क़त्ल थियो आहे जेको इजतमाही तरह क़त्ल कयो वियो आहे। कराची जे मच्छर कॉलोनी जे दहशतगर्दनि खे कराची मच्छर कॉलोनी में दर्दनाक हिकिड़ो इंसान ते वार थियो आहे। उन जे ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध सोग में वरितल आहे, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। उन सिलसिले में असीं यूनाइटेड पार्टी तरफ़ां ज़िले हैदराबाद तरफ़ां प्रेस क्लब अॻियां एहतजाज करण आया आहियूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त 2-3 ॾींहं पहिरियां मच्छर कॉलोनी में हिकिड़ा 2 नौजवान हुआ जेके टेली कम्युनिकेशन जे इदारे में कमु कंदा हुआ। उहे पंहिंजी टावर सही करणु आया हुआ त उते हिकु तहरीक लबेक जो जेको मौलवी हो उन चयो त मुंहिंजे घर ते टावर आणो। हुन टावर उते न हुयो, हुन जो लोकेशन उते पोइ जेका मैच कोन्ह थी करे, पोइ उन्हनि ऐलान कयो त कुझु माण्हू आया आहिनि जेके ॿार अगवा कनि था, बिना सोचण सम्झण जे सवे माण्हू अची हुन जे मथां तशदद करे पथरनि सां, सिरोटनि सां, लठुनि सां मारे छॾियो। असां चऊं था हेॾी वॾी सिंध गवर्नमेंट जी रेंजर्स किथे हुई, पुलिस किथे हुई ऐं ॿिया इदारा किथे हुआ? बेकफ़नाती माण्हुनि खे मारियो वियो ऐं उन में तशदद करे इंसान सोच अमल कयो वियो जो इंतिहाई शर्मनाक अफ़सोसनाक अमल आहे। असांखे दिली सदमो पुॻो आहे। समूरी सिंध, समूरे मुल्क जा माण्हू इन ते जेको सो एहतजाज कनि पिया ऐं ॾुखो ईंदड़ हालत में आहिनि। असांजो मुतालबो आहे त इन्हनि सभिनी कातिल वहशियुनि खे गिरफ़्तार करे तशदद जा केस दाख़िल करे ऐं कफ़र किरदार ते पहुचायो वञे। मच्छर कॉलोनी कराचीअ में जेके सिंधी माण्हू शहीद थी विया आहिनि पिया, सॼी हितां जी इंतिज़ामी नाअहली आहे। पीपल्स पार्टीअ जे सिंध गवर्नमेंट जी इंतिहाई नाअहली आहे। असां चऊं था त सिंधी माण्हू का क़ौमी गैरत कनि ऐं क़ौमी गैरत करे सिंध जे कुझु वज़ीरनि ऐं पीपल्स पार्टीअ जे कमान सां उहा हालत कनि जहिड़ी उते मच्छर कॉलोनी में सिंधी में छोकिरनि सां थी आहे। जेसिताईं इहो असरु हिन हुक्मरान धुर जे जमायत सां न थींदो त सिंधी माण्हू ईअं ई क़त्ल थींदा रहंदा ऐं इहा बेहसी हलंदी रहंदी। जेको वाक़ियो थियो आहे इहो तमामु इंसान ॾुखाईंदड़ आहे, दिलि ॾुखाईंदड़ आहे। चवंदा हिकिड़े इंसान जो क़त्ल, पूरी इंसानियत जो क़त्ल, सो ही पूरी इंसानियत जो क़त्ल थियो आहे जेको इजतमाही तरह क़त्ल कयो वियो आहे। इन में मसइलो वॾो हीअ आहे त जेके लॉ एनफोर्स एजेंसीज़ ऐं लॉ एनफोर्स इदारा आहिनि जेके उन्हनि जी रिट खे चैलेंज आहे, उहे किथे हुआ? उन्हनि जो जेको आहे ही 2 कलाक हिकिड़े इंसान खे जेको आहे पथरनि ऐं लठियुनि ऐं लतनि सां मारे कुचलींदा रहिया ऐं को बि रियासी इदारो हुते न पहुतो। ऐं इन मां पीपल्स पार्टी जी जेका गवर्नमेंट आहे ऐं जेके हुननि खे हलाइण वारा इदारा आहिनि उन्हनि जी रिट खे सिधो सो चैलेंज आहे। उहो ज़ाहिर थिए थी त उहे केतिरा मज़बूत इदारा आहिनि। हिते सिंधी माण्हुनि जी जेका आहे केॾीमहिल बिलावल काका मारिजी थो वञे, केॾीमहिल इर्शा रांझाणी मारिजी थो वञे, केॾीमहिल इसाक पवर, केॾीमहिल जेके अहमद सईद, मुख़्तलिफ़ माण्हू जेके मारिजी था वञनि। इन जी जेका आहे ऐं इहे अपील कंदुसि हिकु त फ्री फायर इंक्वायरी करणु खपे त सिंधी माण्हुनि जो जेको आहे वॾनि शहरनि में क़त्लेआम छो कयो थो वञे। ऐं उन में जेके ही वीडियो अचनि थियूं त अॻु में बि हैदराबाद में थियो त आहे जेको क़ुर के बाहि ॾिनी वई आहे, उहा पिछाड़ियो ख़बर पई त बिज़नेस जो इशू हो, कारोबार जो इशू हो। हींअर बि उहो जेको मज़हब जी आड़ वठी मुले हिकिड़े जेका वीडियो वरिती आहे त उहा जेके जंहिं रखी आहे त जेके कोड मुतासिरनि जी सूरत में हिते जेके डाकू ऐं दहशतगर्द अचनि था, उन जे पस मंदर में ही जेको मर्डर थियो आहे। हीउ एॾो वॾो मर्डर आहे जंहिं इंसानियत जा जेका लीका लताड़ छॾिया आहिनि ऐं रूह धोड़े छॾिया आहिनि। उन ते फौरी तौरु जुडिशल इंक्वायरी थियणु खपे। जेके बि इन में इन्वॉल्व आहिनि उन खे कैफ़रे किरदार ते आंदो वञे ऐं रियासत खे पंहिंजी रिट चैलेंज करणु ऐं रिट क़ाइमु करण जो जेको आहे उहो सबूत ॾियणु घुरिजे। महिरबानी।